अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार आहियां दानिश कुछ का अॼु असीं प्रेस क्लब आॾो बीठा आहियूं जिते फ़ुलजी विलेज जा जेके ॻोठाणा आहिनि उहे SHO फ़ुलजी गुलज़ार अहमद कांदड़ो जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। संदनि जे हथनि में प्ले कार्ड आहिनि। ॻोठाणा इल्ज़ाम हणी लॻाया आहिनि त उन्हनि जो ज़मीनी तकरार हलंदड़ आहे जंहिं सबबि जेका मुखालिफ़ धुर आहिनि उहे इन्हनि सां झेड़ो करे विया आहिनि, इन्हनि खे धकी करे विया आहिनि। अहिड़ी फ़रियाद जेका थाणे ते खणी विया आहिनि त SHO केस दाख़िल करण बदिरां इन्हनि खां रिश्वत तलब करे थो ऐं ठाह करण जे लाइ ज़ोर भरे थो। ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी अदा, छा नालो आहे तव्हांजो ऐं छा मसइलो थियो आहे? उबैदुल्ला आहे, प्राइमरी टीचर आहियां, स्कूल में वेठो आहियां। कल्ह 10 बजे जो जेको आहे सो मूं सां विड़ी विया आहिनि माण्हू वठी, जेको SHO खे मां वियो आहियां, चयो त मां भाउ मुंहिंजी FIR अहिड़ी रखो, चए थो न मां FIR न कंदुसि। उहो किरमल माण्हुनि जो आहे, उहो करप्शन थो कराए, हुननि खां पैसा वठी। मूं मिसकीन जो अदब न थो कए, मूं मिसकीन खे अदल नथो ॾिए। गुलाम शबीर पंवर, एजाज़ पंवर, इरफान पंवर ऐं ॿिया। अदा छा मसइलो थियो आहे? तव्हां हींअर SHO जे ख़िलाफ़ एहतजाज? साईं, असांजो मसइलो आहे त 2020 जे 8 महीने में मां इलीगल डिस्पोजन हिन ते केस खणी वियो हुयुसि त साईं मुंहिंजी ज़मीन ते जवाबदार हली आया आहिनि। सर्वे नंबर बि 26 आहे 2020, उहो 26 में आहे। असांजी पंहिंजी ज़मीन आहे, ॾाॾा जे नाले सां आहे। सो हिन खे चयोसीं साईं असां सां इंसाफ़ करा, चई त इंसाफ़ थी वेंदो, अलाह केरु कंदो, हिते कुझु कोन्हे, तव्हां कोर्ट वञो। कोर्ट मां जॾहिं इलीगल डिस्पोजन केस दाख़िल कयो आहे, बाबा उन दाख़िल करण खां बाद में हिन खे चयोसीं साईं हाणे परफ्यूम ईंदी, तव्हां इहो छा चवंदो लिखियूं मानी, त मूंखे का बि कंहिं शइ जी ख़बर न आहे। हुनखे थोरो पैसा बि मिली विया ऐं वॾा माण्हू हुननि जा सिफ़ारिश करे विया। हाणे हुनखे चयोसीं त बाबा हाणे हे जेको मसइलो आहे धमकाईंदा हिन लाइ कुझु हल कर। चई छा आहे, कुझु कोन्हे, तव्हां कूड़ा आहियो, रोज़ रोज़ कूड़ायो। चाचो वेठो आयो ड्यूटी दौरान, उते आयासीं त पिणे भाउ खे चयो त कंहिंसां त हथु खणे ऐं सुठो न आहे त सुभाणे घणो किन थींदो। SHO गुलज़ार अहमद चए थो हा सुठो अथव ठही वञो, या मूंखे 10,000 ॾियो या 20,000 ॾियो त मां केस अॼु बि दाख़िल कयां, न त वञो कोर्ट वञो। असां मुतालबो इहो आहे त SHO खे हटायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। बनी गिराबाद आहे, 5 छजरे वाए लॻी पई आहे। चाचे खे जेको ग़लति कमु करे विड़ी विया आहिनि, जेको ॾाढा घटि घटि ॻाल्हाया आहिनि, भाउ मुंहिंजे खे धकण या कुआड़ियुनि जा इहे जेके डंडा आहिनि ॿांह भॻी अथनि, इन जे लाइ को बि इंसाफ़ न आहे। मां मेडिकल खणी आयो आहियां, चए थो त 2 ॾियारा छॾ, अञा 2 ॾियारा छॾ। छा बिलाल जेको ज़ख़्मी पियो आहे, रोए पियो, अलाह ते रखी वेठो, ॿांह बचियल न ठहे न ठहे, हिनखे केरु चवण वारो ई कोन्हे। जी बिल्कुलु, तव्हां ॻोठाणे जी ॻाल्हि ॿुधी एहतजाज सरापा एहतजाज आहिनि। रहवासी जो इहो चवणु आहे त हुननि जो ज़मीनी तकरार हलंदड़ आहे, जेको केस अदालत में पिणु हलंदड़ आहे। SHO मुखालिफ़नि जी धुर भञी केस तां हथ खणण लाइ धमकाए रहियो आहे ऐं मुखालिफ़नि मथां केस दाख़िल करण जे लाइ रक़म तलब करे थो, रिश्वत तलब करे थो। ॻोठाणे इहो मुतालबो कयो आहे SSP दादू खां त रिश्वत तलब कंदड़ SHO गुलज़ार कांदड़ो खे हटाए को इंसाफ़ सलाह SHO मुक़ररु कयो वञे ऐं असांजो जेको मसइलो आहे उहो हल कयो वञे, मुखालिफ़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे।